यूनियन काउंसिल फकीरनू होथियाणी जे ॻोठाणनि जी कंहिं सार न लधी। गुज़िरियल केतिरनि ॾींहनि खां मुसलसल तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। बरसात पवण सबबि केतिरनि ग़रीबनि जा अझाट रही पिया आहिनि ऐं लॾपलाण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि तालिबनू पोटो, काज़ीआबाद कॉलोनी वासिर ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि अल्ह वरायो सोलंकी, करचू भील, अनवर ओड ऐं ॿियनि ॻोठाणनि घरनि मां पाणी निकाल कराइण ऐं वाहौर करण लाइ एहतजाज कयो। ॻोठाणनि चयो त बरसात सबबि असांजे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। असां पंहिंजो सामान, हंध बिस्तरा ऐं ॿियो सामान खणी ॿाहिरि खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, पर मटियारी ज़िले इंतज़ामिया समेत कंहिं बि असांजी सार न लधी आहे। न वरी असांजे घरनि मां पाणी कढाए वियो आहे, न असांखे टेंट या राशन वग़ैरह ॾिनो वियो आहे। बरसात मुतासिरीन जा पैसा हड़प कंदड़ करप्ट ऑफिसरनि खे फौरी तौर ते हटाए बरसात मुतासिरनि जी वाहौड़ कई वञे।